घोटकी GT अॻवार सरदार अली गोहर ख़ान महर जे फर्ज़ंद अॻूणे ज़िले काउंसिल जे चेयरमैन हाजी ख़ान महर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त घोटकी पुलिस पीपल्स पार्टी जी वंगारो बणियल आहे। GDA जे उम्मीदवारनि जे घरनि ते चढ़ायूं करे खंबे गुम करे रही आहे ऐं GDA उम्मीदवारनि ख़िलाफ़ सरहद थाणे ते अगवा जो कूड़ो केस दाख़िल करे मियां रंग अली शाह पीरज़ादे खे गिरफ़्तार कयो। हाजी ख़ान महर अहिड़ो इज़हार घोटकी जे सेशन कोर्ट ॿाहिरां कयो। हाजी ख़ान महर चयो त पीपल्स पार्टी पुलिस जे ज़रिए असांजे उम्मीदवारनि खे हिरासा करे रही आहे त उहे GDA खे छॾे वञनि, पर असांजा उम्मीदवार मज़बूत आहिनि। हर तरह जी मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणु ॼाणियूं था ऐं असां बि इन्हनि सां ॾुख सुख में गॾु आहियूं। हुननि जो त GDA जे 5 खां वधीक उम्मीदवारनि पारां घोटकी जी अदालत में हिरासा करण जी दरख़्वास्तूं दाख़िल करायूं वयूं। असांखे अदालत मां इंसाफ़ जी उम्मीद आहे। सरकारी मशीनरी CSP जो थ्रू माण्हुनि ते कूड़ा केस करणु, माण्हुनि खे हिसाइण जी कोशिशि कई पई वञे, पर मां बिल्कुलु इहो ॿुधाईंदुमि त जेके माण्हू तव्हांजे साम्हूं फॉर्म भराए करे बीठा आहिनि उन्हनि इंतकामी करणु घुरिजे वारा कोन्हनि ऐं दाख़िल थोरो इलेक्शन विढ़ंदा। वरी तव्हांखे ज़ेब नथो ॾिए जेके सभु पाण खे जमहूरी सॾाइनि था। जमहूरियत जो इहो हाणे आईनो तव्हांजे साम्हूं कल्ह खां वठी करे पूरी FIR दाख़िल कयूं अथऊं, जंहिं वजह सां कोर्ट मौजूदु आहियूं। घोटकी जी तारीख़ में हिकु ॾींहं में एतिरियूं हिरासमेंट जूं 50 खां वधीक पिटीशन्स कयूं आहिनि ऐं जेतिरा बि उम्मीदवार आहिनि सॼे पाण खे अनसेफ सम्झनि था। कंहिंखे फ़ोन कॉल्स अचनि था, कंहिंजे पीउ खे खणी वञनि था, कंहिंजे भाउ खे पुलिस टॉर्चर करे थी। मां बिल्कुलु तव्हांजे तसलसल सां पूरी मीडिया जे दोस्तनि खे सॼे सिंध खे ॿुधाइणु चाहियां थो, पाकिस्तान खे, हीअ आहे सिंध गवर्नमेंट जो ॾिसनि था त माण्हुनि जे कंट्रोल में न आहे, पुलिस जी हिरासत तरीक़े सां ऐं स्पेशली इहे खानगढ़ जो जेको PS आहे इन में घणी शरारत थिए थी खानगढ़ घोटकी साइड ते। इहो छा रीज़न आहे? मुख़्तलिफ़ चौकनि ते माण्हू इतला ॾियनि था, पुलिस 2-2 मोबाइल बीठियूं आहिनि। छा आहे एॾी अगरि पुलिस कोशिशि कचे में करे त शायदि अमन वधीक बहितर हो जाए। पुलिस जेका आहे सियासी मक़सद लाइ इस्तेमालु थिए थी पई, बिल्कुलु उनखे जोगाए नथो पियो, बिल्कुलु ग़ैर मुनासिब रवैयो आहे, ग़ैर जमहूरी रवैयो आहे। बिल्कुलु हिन जो आला इदारा नोटिस वठनि, असांजे ग्रुप सां ज़्यादती कई पई वञे। जेकी कल्ह FIR थी आहे तव्हां ॾिठो त अहिड़ा बि नाला ऐड कया अथऊं जेके माण्हू मौजूदु ई न आहिनि उन तारीख़ में। CDR चेक करे पुलिस करे छा थी पई, हे त सिधो सो वांगारू कमु आहे। बिल्कुलु मां सम्झां थो पुलिस जो हिन में ॾोह घटि आहे, हिन में जेके पुलिस खे हलाइनि था उन्हनि जो ॾोह वधीक आहे। हिकिड़ो ॾिजे थो पियो, पुलिस खे बि चवंदुमि त हिमत सां बीहो, ॾिजो न तव्हां इंसाफ़ सां गॾु वेंदो तव्हांजो को नुक़सानु। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।